अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं प्रियालो खां जी। नाज़रीन, प्रियालो वज़ीर आला सिंध जे ख़ासि मुआविन हाजी नवाब खान वसाण जे ख़ासि महिरबानी ऐं आरिफ खान मार जे जदोजहद सां प्रियालो शहर जे मुख़्तलिफ़ मुहलनि में पेवर ब्लॉक ऐं ड्रेनेज जो कमु अवामी सहूलतुनि मुताबिक़ तरजीही बुनियादनि ते जारी आहे। पीपी जे मरकज़ी अॻुवान हाजी नवाब खान वसाण जन जे काविशनि सां जल्द शहर जे ॿियनि मुहलनि में बि पेवर ब्लॉक ऐं ड्रेनेज जो कमु शुरू थींदो। शहर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़ियूं बुनियादी सहूलतूं पहुचायूं वेंदियूं। अवाम जी ख़िदमत में अॻे खां अॻभरा थींदासीं। आरिफ खान मार जूं मीडिया सां ॻाल्हियूं। जॾहिं त रहवासियुनि जो चवणु हो त कॾहिं कंहिं चूंडियल नुमाइंदे सार कोन लधी आहे, हाजी नवाब खान वसाण जा थोराइता आहियूं। ख़बर मूजिबि प्रियालो में हाजी नवाब खान वसाण जे हिदायतुनि ते आरिफ खान मार जे काविशनि सां प्रियालो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पेवर ब्लॉक ऐं ड्रेनेज जो कमु शुरू कयो वियो आहे। उन मौक़े ते बुआ मोहल्ला जे रहवासियुनि वॾेरो मुरीद हुसैन बुओ, ख़ालिद हुसैन बुओ, इम्तियाज़ अली भंड, परवेज़ अहमद बुओ, एजाज़ अहमद बुओ, शौकत उर्फ बाबू बुओ, खैर मोहम्मद बुओ, मोहम्मद पंजल बुओ, अल्ताफ़ हुसैन बुओ, फयाज़ अहमद बुओ, मीर मुबीन बुओ ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त हमेशह पीपल्स पार्टीअ खे वोट ॾिनो पर कॾहिं बि कुझु न मिलियो आहे। असीं हाजी नवाब खान वसाण जा थोराइता आहियूं जंहिंजे हिदायतुनि ते बुआ मोहल्ले में पेवर ब्लॉक ऐं ड्रेनेज जो कमु थी रहियो आहे। हुननि वधीक ॿुधायो त केतिरे ई अरसे खां नालियुनि जे गंदे पाणीअ सबबु जीअण जंजाल बणियल हो, जंहिं सबबु बुआ मोहल्ले जा रहवासी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया हुआसीं। पीपी अॻवान आरिफ खान मार जो बि शुक्रियो अदा कयूं था, जंहिं असांजी सार लधी ऐं पेवर ब्लॉक ऐं ड्रेनेज जो कमु शुरू करायो। उन मौक़े ते अमीर बख्श अंसारी, हाजी मुनीर अहमद बलोच ऐं ॿिया मौजूदु हुआ। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, प्रियालो।